सिंध सीनियर वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त पाकिस्तान सीड़पकारी जे हवाले सां दुनिया जो बहितरीन मुल्क आहे। संदन वटि हर तरह जे मादनियात ऐं वसीला मौजूद आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमून चयो त सिंध मां कोयलो कढियो पियो वञे। कोयलो ॿाहिरां उमाणींदा त 200 साल ताईं बिजली बढ़ाए सघनि था। सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील मेमून चयो त सिंधन वटि विंड पावर कॉरिडोर आहे। मुख़्तलिफ़ कंपनियूं दिलचस्पी रखनि थियूं। आगाह कनि पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त पाकिस्तान सीड़पकारी जे हवाले सां दुनिया जो बहितरीन मुल्क आहे। संदन वटि हर तरह जी मदनियात ऐं वसीला मौजूद आहिनि। कराची में कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे शर्जील मेमून चयो त सिंध मां कोयलो कढियो पियो वञे। कोयलो ॿाहिरि उमाणींदा त 200 साल ताईं बिजली बढ़ाए सघनि था। सिंध जे सीनियर वज़ीर जो चवणु आहे त संदन वटि विंड पावर कॉरिडोर आहे। मुख़्तलिफ़ कंपनियूं दिलचस्पी रखनि थियूं। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कनि पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त पाकिस्तान सीड़पकारी जे हवाले सां दुनिया जो बहितरीन मुल्क आहे। संदन वटि हर तरह जे मादनियात ऐं वसीला मौजूद आहिनि। कराची में कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे शर्जील मेमून चयो त सिंध मां कोयलो कढियो पियो वञे। कोयलो ॿाहिरि उमाणींदा त 200 साल ताईं बिजली बढ़ाए सघनि था। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जो वधीक चवणु हो त सिंधन वटि विंड पावर कॉरिडोर आहे। मुख़्तलिफ़ कंपनियूं दिलचस्पी रखनि थियूं।